हलो, हाँ बस अचां पियो। गॾु मिली करे मानी खाईंदासीं। तूं तयारी कर, मां अचां थो घर, मानी खाईंदासीं गॾु मिली करे। बस मां मिली अचां साहब खां। ठीकु आहे। हल रख, मां अची गॾु मानी खाईंदासीं। अरे काका, पंहिंजी जंग हेठि लायो। मुंहिंजी जंग मां तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? छा था चयो? हीअ जंग मुंहिंजी आहे ऐं हाणे कोन लहंदी। हल तोखे छा करिणो आहे? मां हिकु बार सम्झाईंदो आहियां, ॿी बार कान सम्झाईंदो आहियां। लायो हेठि जंग। चई हीअ जंग कोन रहंदी रे। न त पोइ हिन जंग खे कटबियो। हाँ? वरी जंग मथे चाढ़ी अथई। तूं वधीक छो वठो ॻाल्हाई रे? अॼु मूंखे लॻे थो अॼु इहा तुंहिंजी ज़बान कटबी। हे झूलण साईं, ओ पोला 2-4 ॾींहं हयातीन जा रहिया अथई, उहो सुख सां कढी लाए। ॿुधड़े हाणे इहो नक न फेर छॾी। ॻाल्हि ॿुध। हेॾा गिची हेॾा ॿुधे थो को? ॾिस, मूंखे आती न कर। अॼु मूंखे लॻे थो मुंहिंजे हथ सां खून न थी वञनि। ॾिस, मां नथो चाहियां मुंहिंजा हथ खून में रंगनि, त तूं सम्झी वठ पोड़ा, हितां निकिरी वञ। न त मां नथो चाहियां कि पोड़े जो हथ मुंहिंजे खूननि में रंगजे। मां चवां थो मुंहिंजी मर्ज़ी त ईअं आहे त जेके 2-4 साल या 2-4 महीना मिलिया ते हयातीअ जा ऐं सियारे में बाझीअ जूं मानियूं खाई सघी, इन करे। हे झूलण साईं, सम्झाइस, न त अॼु हिन नक में कपा न पइजी वञनि मुंहिंजे हथनि सां। ही साह न वठी पाईंदो। सम्झ, ही जंग लाए, हिन जंग लाए। ॻाल्हि ॿुध, ही वरी वञा मां शराफ़त में आ जो तोखे सम्झाई पियो रे। ही हथ कर पुठियां, न त सुबुह जो हिन हथ जे बिना दिक़त थी बनाई। समझी वञ। अञा मूंखे ॼाणी न। तूं रहींदो किथे इहो ॿुधाए? तूं किथे जो रहण वारो आहीं इहो ॿुधाए। छो डिॼी वियस आहे? ॿुधाए। पंहिंजे घर में। ॻोठ ॿुधाए, ॻोठ। तूं ॻोठ ॿुधाए किथे रहंदो हुई? ॻोठ दादा मुंहिंजो अथई बड़ौदा। त बड़ौदा में तुंहिंजा मिट माइट दोस्त यार केर त रहंदा हो न, उते फोन लॻाए सर। ऐं हू तोखे चवनि ऐं तूं हुननि खे चईस मां तेजाब सिंधी साहिबो अटकां, ऐं हू तोखे चवनि कि भाई परे थी वञ ऐं हुननि खे ॾंदड़ न पइजी वञनि, पोइ त तूं मञने न? तेजाब सिंधी इहो तुंहिंजो नालो आहे? हा, मुंहिंजो नालो आहे। हा त ॿुधड़े नालो भले तुंहिंजो हूंदो तेजाब, पर तेजाब खां बि तिखो मां आहीं। तूं केतिरो बि तिखो हुजी, साड़े सन्नो सही, साड़े पंहिंजे तेजाब में। ॿार बच्चा मायूं ढिजारे सन्दियूं आहिनि, पुट सुम्ह, तेजाब सिंधी अची वेंदो। तूं छा थो ॼाणी? पंहिंजा 4 ॾींहं बचा थी कढ, न त दिक़त अची वञई, दिक़त। केर पुॼे अहिड़े नौद सां? अड़े नौद। समझी वञ, अञा बि टाइम बचो अथई थोरो सो। साईं 4-6 ॾींहं ॾिना थी, नक में कपा न पइजी वञई, नक में कपा। समझ ॿुढा। छा थी रे? कंहिंखे चई इहो तो ॿुढा? तोखे चयो, तोखे ॿिए कंहिंखे चईंदास? ही जंग लाए सही रे तोजी, जंग जे मथां जंग न रहिया। न पर हिकु धक बि जेकॾहिं मूं मेजाले में हयो मई, इहो मेजालो ॿाहिरि निकिरींदई। मां हिकु धक हणो सावा न, त आसे पाड़े वारा पुछना हिनखे कॾहिं खणंदा हो। जेकॾहिं मुंहिंजो धक लॻई सवलो सिधो, तुंहिंजा माइट बि कोन सुञाणे सघंदा त ही लाशो कंहिंजो आहे। ऐं मां तोखे 2 चंबा न हया त डॉक्टर बि पुछना हिन जो पोस्टमार्टम बि जोर आहे करण, कीअं करूं? पीछे देखो, पीछे। हा बस मां 10-15 मिंट में अचां थो बस। ए पुलिस वारो साहब अचे पियो हिते, अचे त पोइ मां न मिली करे पहुचा। 10 मिंट में पहुचा थो बस घर मां। हा रुको जरा। ठीक। ए पुलिस वारो साहब छा जी कहिड़ी धूड़ पाईंदो हिते? छो घुरायो अथईसि? साईं पुलिस वारो साहब हिन खे ॾाढा जहिड़ा हिते ॾाढा वधिया आहिनि हिते। ॾाढा गुंडा ॾाढा वधिया आहिनि, पाण में ॾाढा वेड़ा वेड़ी ॾाढी थिए ॾाढी। हा त उहो अची छा कंदो? उहो ॾिसो हाणे छा कंदो। SI मनीष चौधरी अचे थो मोहन ज्योतिमास मां। अच्छा, ॾाढा झगड़ा ॾाढा वधिया आहिनि हिते। त उहो छा अची कंदो? कहिड़ा गोटा ॾींदो? नंढी नंढी ॻाल्हि ते माण्हू विढ़ंदा हिते जाम हिते। हलो, हाँ अचां थो घर।
साईं तव्हां जंग रखो, मां थोरो कम सां थो वञा। यार सही ॻाल्हि ॿुधाई, वेही वेही थको पिया ऐं मूंखे त ख़बर अथई गोॾनि जी तकलीफ़ आहे। गोॾनि जी आहे की छाजी आहे उहो ख़बर पवंदी पोइ असांखे। मां वञा थो बस। नथो पुॼी सघिजे यार कंहिंसां बि, हर को पंहिंजो पाण खे दादो महादादो तो सम्झे।